अस्सलाम वालेकुम नाज़रीन, MW न्यूज़ में ब्रेकिंग न्यूज़ लाए हैं तो इंसानियत जो मिसाल मिरपुखास में मिरपुखास जो मासूम नंढड़ो दानिश मेंगवाड़ पंहिंजी खर्ची मां मरी वियल कुती जे बचनि खे खीर वठी पीआरे थो। अचो त ॾिसूं संदसि वीचार छा आहिनि, तव्हांखे ॿुधायूं। तुंहिंजो नालो छा आहे? दानिश। दानिश छा करी वियो तूं? जी मां मरी वई आहे। घणा ॾींहं थिया आहिनि? हफ़्तो। पोइ हुनखे खीर तूं पाण वठी ईंदो आहीं? कीअं थो वठी ईंदो आहीं? किथां वठी ईंदो आहीं? तोखे जेका खर्ची मिले थी उन जो, जेके तोखे 10-20 खर्ची मिले थी उहा घरां उहा उन में हिननि खे खीर पीआरींदो? जी नाज़रीन, तव्हां ॿुधो त दानिश मेंगवाड़ जो चवणु हो त पंहिंजी खर्ची मां खीर वठी हिन मरी वियल कुती जे बचनि खे खीर पीआरां थो। हफ़्ते खन खां हिन जो इहो सिलसिलो जारी आहे। ॿार पंहिंजूं अनेक ख़्वाहिशूं दफ़न करे मासूम कुती जे बचनि खे पाले रहियो आहे। हिन इंसानियत जो मिसाल क़ाइमु कयो आहे। अञा बि इंसानियत ज़िंदा आहे। हिन जहिड़ी खोड़ वीडियो ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो, बेल आइकन खे दॿायो। इन सां गॾु इजाज़त ॾींदा अल्लाह निगहबान।